हिन वीडियो में असां प्रोबेबिलिटी यानी इम्कान जे बारे में वधीक पढ़ंदासीं ऐं हिते असां वटि जेका फिरणी आहे जेका ॿारनि जो रांदीको हूंदो आहे जो गोल घुमंदो आहे ऐं असां वटि 7 शयूं आहिनि त असां उन नाला था ॾेई छॾियूं। असां वटि 1 2 3 4 5 6 ऐं 7 शयूं आहिनि जंहिंमें कंहिं ते बि फिरणी किरी सघे थी ऐं जंहिंमें असां वटि 4 हाथी आहिनि, 2 कुआ आहिनि ऐं हिकिड़ो असां वटि भोलड़ो आहे जेको उबते क़िस्म जो बीठो आहे। हाणे अगरि असां खां कोई पुछे त अगरि मां हिन गोल दाइरे खे फिरायां ऐं इहो तीर जेको रखियलु आहे इहो तीर ॿुधाए थो त किथे बीठो आहे त असांजो कंहिं ते बीहंदो ऐं अगरि असां हिन खे 210 दफ़ा गोल घुमायूं त केतिरा दफ़ा असां वटि का मख़सूस शिकिल या मिसाल सां केरु पुछे त केतिरा दफ़ा असां वटि हाथी या कुओ या भोलड़ो ईंदो। त हाणे असांखे जेका प्रिडिक्शन करणी आहे यानी असांखे हिकिड़ी अॻकथी करणी आहे त केतिरा दफ़ा अगरि असां 210 दफ़ा इन खे घुमायूं त असांजो जेको तीर आहे उहो किरे हाथीअ ते, यानी असां वटि 4 हाथी आहिनि त असांजो केतिरा दफ़ा इहो इम्कानु आहे या प्रोबेबिलिटी आहे त अगरि असां हिन खे गोल घुमायूं त असां वटि जेको हाथी आहे उहो अचे। हाणे असांखे इहो मालूम करिणो आहे त 210 दफ़ा अगरि फिरायूं त पोइ केतिरा दफ़ा ईंदो। हाणे अगरि असांखे 210 दफ़ा जे लाइ करिणो आहे त पहिरियों असांखे हिकिड़ी जे लाइ करिणो पवंदो त पोइ असां उनखे 210 सां ज़र्ब करे सघूं था। त अगरि मां हिकु दफ़ो हिन खे घुमायां, हिकिड़ी स्पिन कयां त ॾिसूं त उन हिकिड़ी स्पिन में छा थो थिए। त हिकिड़ी स्पिन में जेका प्रोबेबिलिटी आहे एलिफेंट जे अचण जी उहा ॾिसो केतिरी आहे। हाणे असां वटि ॾिसो शयूं केतिरियूं आहिनि, असां वटि 1 2 3 4 5 6 7 माना 7 शिकिलूं आहिनि ऐं 7 मां 4 शिकिलूं अहिड़ियूं आहिनि जेके हाथीअ जूं आहिनि। 1 2 3 ऐं 4 मां चइनिनि खे टिक करे छॾियां थो, मतिलबु 4 शिकिलूं अहिड़ियूं आहिनि जेके हाथीअ जूं आहिनि। त मतिलबु चइनि 4 दफ़ा 7 मां असां वटि हाथी अचण जो इम्कानु आहे त असांजी प्रोबेबिलिटी थींदी 4 वंडिया 7। हाणे इहा जेका असां वटि प्रोबेबिलिटी निकिती आहे या जेको इम्कानु निकितो आहे 4 भाङे 7, इहा हिकिड़ी स्पिन जो यानी हिकु दफ़ो गोल घुमाइण जो निकितो आहे, छाकाणि त 4 शिकिलूं हाथी आहिनि ऐं 7 असां वटि टोटल शिकिलूं आहिनि। पर अगरि असांखे इहो हिसाबु कढणो आहे त अगरि असां हिनखे 210 दफ़ा फिरायूं त असां वटि केतिरा दफ़ा हाथी अची सघे थो। त उन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो त असांखे जेको इहो 4 भाङे 7 असां वटि हिकिड़ी स्पिन जी प्रोबेबिलिटी निकिती आहे उनखे ज़र्ब करिणो पवंदो 210 सां, पोइ असांखे 210 दफ़ा गोल घुमाइण जी प्रोबेबिलिटी निकिरी वेंदी। त 210 दफ़ा अगरि असां गोल घुमायूं त असां वटि केतिरी प्रोबेबिलिटी आहे हाथी जे अचण जी। त असां 210 खे 4 भाङे 7 सां ज़र्ब था कयूं त असां वटि 7 जो खोड़ो 210 ते लॻंदो ऐं 7 ते बि लॻंदो त 7 दफ़ा हिकु दफ़ो ऐं 210 खे लॻंदो 30 दफ़ा। त 7 ऐं 7 ख़तमु थी वेंदो ऐं 210 30 थी वेंदो ऐं 30 ज़रबिया 4 असां वटि थींदो 120। त मतिलबु 120 टाइम्स या 120 दफ़ा असां वटि इम्कानु आहे त असां वटि हाथी अची वञे। इहो 120 लाज़िम मलज़ूम न आहे, इहो असांखे सिर्फ़ु हिकिड़ी प्रिडिक्शन ॿुधाए थो, यानी असांखे हिकिड़ो इम्कानु ॿुधाए थो त सभ खां वधीक चांस इहो आहे, सभ खां वधीक उमेद इहा आहे त असां वटि जेको हाथी ईंदो उहो 120 दफ़ा ईंदो। ईअं बि थी सघे थो अगरि मां हिनखे गोल घुमायां त मां वटि हाथी 120 दफ़ा खां वधीक दफ़ा अचे ऐं ईअं बि थी सघे थो त अगरि मां हिनखे गोल घुमायां त मूं वटि जेको हाथी आहे उहो 120 खां घटि दफ़ा अचे। ईअं बि थी सघे थो त मूं वटि हाथी अचे ई न, अगरि एतिरी मतिलबु की लक असांजी ख़राबु आहे त असां वटि थी सघे थो त हाथी असां वटि अचे ई न। पर छो त 210 दफ़ा फिरायूं था त इन शइ खे असां ॾिसंदा आहियूं त मोस्ट लाइकली चांस छा आहे, आउटकम जेका अचे थी, असां वटि जेको नतीजो अचे थो पियो उन में सभ खां वधीक इम्कानु अचण जो कहिड़ो आहे। त असां चवंदासीं 120 जेको नंबर आहे इहो सभ खां वधीक इम्कानु आहे त असां वटि हाथी जेको अचे 210 दफ़ा फिराइण सां 120 दफ़ा हाथी अची सघे थो। ऐं ॿिया जेके शिकिलूं आहिनि जीअं असां वटि कुओ आहे या भोलो आहे उहे वरी उन हिसाब सां वरी घटि ईंदा, छाकाणि त उन्हनि जे अचण जो जेको चांस आहे उहो घटि आहे, छाकाणि असां वटि 4 तस्वीरूं हाथी जूं आहिनि ऐं मिलाए करे होॾां 3 तस्वीरूं जेके ॿियूं आहिनि जंहिंमां 2 असां वटि कुआ आहिनि ऐं हिकिड़ो असां वटि भोलड़ो आहे। त 210 दफ़ा अगरि असां इन खे गोल घुमायूं त असां वटि घणो चांस आहे त असां वटि 120 दफ़ा हाथी अचे। हाणे ईअं बि असां चई सघूं पिया त असां वटि 120 दफ़ा लाज़मी अचणु आहे छा, असां वटि 118 बि अची सघे थो त 118 अचे, या ईअं बि थी सघे थो त असां वटि 129 दफ़ा हाथी अचे, वधी बि सघे थो घटिजी बि सघे थो। तॾहिं असां हिनखे चवंदा आहियूं त इहो इम्कानु आहे, प्रोबेबिलिटी आहे, हिकिड़ी प्रिडिक्शन आहे, माना हिकिड़ी अॻकथी आहे ऐं इहो लाज़िमो मलज़ूम न आहे त 120 दफ़ा ई हाथी ईंदो। पर 120 दफ़ा अचण जो जेको चांस आहे, जेका मुमकिनात आहे, उहा सभ खां वधीक आहे।
इन खे ई असां प्रोबेबिलिटी चवंदा आहियूं।